अफ़सोसनाक ख़बर ॾींदालू नाज़रीन। ओबाड़ो रिपोर्ट अली गुल शेख। ओबाड़ो वेझो रेती थाणे जी हद ॻोठ अतुरशर जा ॻोठाणा रेती पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ओबाड़ो रेती पुलिस ॻोठ अतुरशर में कच्चो शराब ठहण जी इतला मिली त रेती पुलिस पहुची एक गरीब के घर में भञ-ड्रा कई। अतुरशर जो रहवासी खैर मोहम्मद शर, फतह मोहम्मद शर, वज़ीर शर एहतजाज दौरान दाहींदे चयो त असांजे ॻोठ में कच्चे शराब जूं भट्टियूं हुयूं। पुलिस उन्हनि खिलाफ़ अचण करे नाजायज़ मुंहिंजे घर अंदर अची मां बीमार माण्हू ऐं मुंहिंजो नंढड़ो पुटु बीमारीअ में वरतल आहे। असां बीमार माण्हुनि खे पुलिस तंग कयो त मुंहिंजी माउ पोहड़ी पुलिस खे पाक किताब खणी चयो असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी न कयो। पुलिस मुंहिंजी माउ खे धिका ॾेई कंडनि में उछलायो वियो। मुंहिंजे घर मां का बि अहिड़ो गैर क़ानूनी सामान बरामद न थियो। हुन जे बावजूद मुंहिंजे घर में पियल भंडारो पुलिस वारनि भञी उन में 20 खां 25 हज़ार पियल हुआ। इलाज लाइ उहे बि खणी विया। SHO अली मुराद अब्बासी, मुंशी अली अहमद सुमरो, अकबर चाचड़ मूंखे नाजायज़ गिरफ़्तार करे खणी विया। रस्ते में मारकुट करे मुंहिंजो मोबाइल फ़ोन खसे मूंखे रस्ते में छॾे ॾिनो। उन खां पोइ असां थाणे ते वियासूं। पुलिस खे हथ ॿधी अर्ज़ु कयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं, मुंहिंजो मोबाइल ऐं पैसा वापसि ॾियो। पुलिस हिरासा कंदे चयो भॼी वञ हितां न त ॿीहर गिरफ़्तार करे जेल अंदरि करे छॾींदासूं। मुंहिंजो आला ऑफिसरनि ऐं SSP घोटकी खां मुतालबो आहे त मुंहिंजो मोबाइल ऐं पैसा वापसि कराए ॾिना वञनि ऐं मुंहिंजे घर में नाजाइज़ अंदर अची मुंहिंजी चार दीवारीअ जो तक़दुस पामाल कयो वियो आहे। अहिड़े पुलिस ऑफिसरनि खिलाफ़ नोटिस वठी मूं मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे, न त मां पाण खे रेती थाणे अॻियां पेट्रोल हारे साड़े छॾींदुसि।